نحمدہ ونصلی ونسلم علی رسولہ الکریم اما بعد فاعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم. محترم ناظرین و سامعین، اواں سبنی جی خدمت میں دل جی گہرائن سان بھلی کار آئیں. السلام علیکم ورحمۃ اللہ تعالی وبرکاتہ. اونی سر آئے سندھ ٹی وی جو پروگرام روشنی جی واٹ آواں جو میزبان ابوالحسن عبدالخالق قادری. اج اساں جہیں موضوع تے گفتگو کریوں تھا وہ موضوع اج معاشرے جی سخت ضرورت ہے. اج ہر طرف جیکی ماحول میں جو معاشرے میں بگاڑ پیدا تھی ویو ہے، ان بگاڑ جو سدباب، ان جی جڑ، ان جی پاڑ کھاں معلوم کرن ऐं ان جی پاڑ ختم کرن، جڑ کھاں ان مرض کے ختم کرن جے لائے اساں کے جو کم کرنو پوندو انہی کے اج اساں پانجو ٹاپک، اج اساں پانجو موضوع جو بنیاد بناयो ہے. جی ہاں، اج اساں جے گفتگو کنداسوں موضوع تے وہ بری صحبت. انسان پیدائشی طور کڈہیں بھی برو یا بھلو ناہے ہوندو. انسان جی صحبت انسان کے سٹھو بھی کندی ہے، برو بھی کندی ہے. پانی ہے نا، پانی کتے کتے امام غزالی رحمۃ اللہ علیہ فرمائن تھا تو پانی برسات جڏहिं وسندو आहे، برسات جو پانی جڏहिं وسندو आहे त पहाड़ ते हिकिड़ो कतरो बि नाहे बचंदो، समूरो उन खां वही वेंदो, छो त पहाड़ सीटियो बीठो आहे. जेको सीटियल हूंदो उन ते कुझु बि ज़रो बि न बचंदो. हेठां ई ज़मीन जेका ढोरे वारी हूंदी आहे, नशेमन हूंदो आहे, फराज़ ते कुझु नाहे, नशेमुनि ते बिल्कुलु खोड़, नशेब ते खोड़ सारो पाणी बीहंदो, नशेब इलाइक़नि ते, फराज़ ते कुझु न हूंदो, छो त झुकियल आहे, समूरो उन ते ईंदो. गंद ते, किचिरे ते जॾहिं पाणी जा कतरा किरंदा उन जी बदबू में इज़ाफ़ो थींदो. अहिड़ी रीति जॾहिं के गुल जे ॿूटे ते पाणी पवंदो उतां गुल टिड़ंदो ऐं ख़ुशबूदार पैदा थींदो. साॻियो ई पाणी जॾहिं मेवे जे वण ते पवंदो उन मेवे में मिठाण वधंदी. साॻियो पाणी जॾहिं टूअ जे वण ते पवंदो उन जे कोड़ाण में इज़ाफ़ो थींदो. बल्कि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह बहितरीन मिसाल ॾिनो, फरमाइनि था त सिप ऐं सप जे वात ते वसे जॾहिं बारान, सप चवंदा आहिनि नांग खे, सिप जेका मोती पैदा कंदी आहे, सिप ऐं सप ॿई रहंदा पाणी में आहिनि, समुंड में. सिप ऐं सप जे वात में वसे जॾहिं बारान, हिन में माणिक मोती, हुन में ज़हर ज़ियान. इहो ई ओहञाण आहे कमीने ऐं अशराफ़ जो. त बुरी सोबत यकीनन इंसान खे बुरो बणाए थी. अॼु असां बुरी सोबत जे मौज़ू ते गुफ़्तगू कंदासूं ताकी असांजा नाज़रीन सामाईन ऐं अवां जा बचड़ा, अवां जी औलाद जॾहिं ही गुफ़्तगू ॿुधे त कंहिं हद ताईं भलाई जी तरफ़ असां क़दम वधाए सघूं. जी हा, अॼो के हिन प्रोग्राम में बि असांखे सिंध जे बहितरीन आलिम सॻोरे जॉइन कयो आहे, उनजो बि तारुफ़ ऐं नातख़्वान जो बि तारुफ़, ऐं उन खां पोइ इंशाअल्लाह तबारक व तआला बाज़ाब्ता तौर प्रोग्राम शुरू कंदासूं हमद सां. अॼु असां वटि जेके आलिम दीन तशरीफ़ वठी आया आहिनि उहे आहिनि अल्लामा इमाम अली अमजदी साहब. अस्सलामु अलैकुम. वालेकुम अस्सलाम. इमाम अली साहब ख़ुशि आहियो? अल्लाह पाक अव्हांखे ख़ुशि रखे. अव्हां जी महिरबानी, अव्हां तशरीफ़ वठी आया ऐं असांजे प्रोग्राम खे ज़ीनत बख़्शी. ऐं इकरामुल हसन गोलड़वी असांजो नातख़्वान आहे, उनखे बि असां भली कार चऊं था. अस्सलामु अलैकुम. इकराम भाई, आपका शुक्रिया, आप तशरीफ़ ले आए. सो नाज़रीन, बिला ताख़ीर असां पंहिंजे प्रोग्राम जी शुरूआत अल्लाह तबारक व तआला जी शान में चयल जेका हमद आहे उन कलाम सां शुरूआत करियूं था. इकरामुल हसन गोलड़वी साहब खां हमद शरीफ़ ॿुधूं था. जी. कहती है ये फूलों की रिदा, अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाह. कहती है ये फूलों की रिदा, अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाह. कहती है ये फूलों की रिदा, अल्लाहु अल्लाह. कहती है ये फूलों की रिदा, अल्लाहु अल्लाह. अशजार के पत्तों ने पढ़ा, अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाह. हो सूराए यासीन के, हो सूराए इखलास, हो सूराए यासीन के, हो सूराए इखलास,
ہو سورہ یاسین کے ہو سورہ اخلاص، ہو سورہ یاسین کے ہو سورہ اخلاص، قرآن کے لفظوں کی صدا اللہ 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 اللہ، کرتا ہے ثنا تیری برستا ہوا پانی، 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 دریا بھی ہے مصروف ثنا اللہ 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 اللہ، شبنم گری جو پھولوں پہ پڑتی ہوئی ثنا، 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 بلبل نے یہ دیکھ کر کہا اللہ 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 اللہ، جب نزع کے عالم میں ہو مولا یہ اجاگر، جب نزع کے عالم میں مولا ہو یہ اجاگر، جب نزع کے عالم میں ہو مولا یہ اجاگر، جب نزع کے عالم میں ہو مولا یہ اجاگر، ورد زباں ہو ذکر تیرا اللہ 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 اللہ، کہتی ہے یہ پھولوں کی ردا اللہ 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 اللہ، اشجار کے پتوں نے پڑھا اللہ 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 اللہ۔ ماشاءاللہ ماشاءاللہ، اکرام الحسن بھائی بہت بہترین انداز میں آپ نے نعت پڑھی، حمد پڑھی، اللہ پاک آپ کی اپنی بارگاہ میں شرف قبولیت عطا فرمائے۔ محترم ناظرین، اج اساں جے ٹاپک تے ڳالھايون تھا، اچو تا علامہ صاحب سان انہی موضوع تے کچھ سوالات کریوں تاکہ اساں بہترین علم حاصل کر سکوں۔ علامہ صاحب، صحبت جے بارے میں قرآن پاک چھا ارشاد فرماयो؟ بسم اللہ الرحمن الرحیم۔ سب کھاں پہری تو توجہ سندھ ٹی وی جو بےحد مشکور آیا جن بہترین پروگرام میں مجھے مدعو کयो۔ اللہ تبارک و تعالیٰ قرآن مجید نے ارشاد فرمائے تو الاخلاء یومئذ بعضهم لبعض عدو، یعنی قیامت جے ॾींहुं بعض دوستن جا چھا ہوندا دشمن ہوندا، उहे दोस्त हूंदा जेके दुनिया में बुरा दोस्त हूंदा। उहे क़यामत जे ॾींहुं हिक ॿिए जे साम्हूं जेको आहे हिक ॿिए ते लानत कंदा, हिक ॿिए खां पंहिंजूं नज़रूं चुराईंदा, हिक ॿिए ते बहतानबाज़ी कंदा, हिक ॿिए खे चवंदा त तुंहिंजी वजह सां जेको आहे अॼु मूंखे जहन्नम मिली आहे, अॼु तुंहिंजी वजह सां मूंखे रुसवाई मिली आहे, अगरि तुंहिंजी सोहबत बुरी इख़्तियार न करियां हा त शायदि आऊं बची वञा हा। त इहो बुरी सोहबत जेको आहे इहो क़यामत जे दुनिया में बि रुसवाई आहे ऐं आख़िरत में बि जेको आहे इहो रुसवाई जो सबबु आहे। ऐं हदीस मुबारका में अचे तो नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जिन फरमायो कि अलमरु अला दीनी खलीलिही, कि दोस्त जेको इंसान जेको आहे उहो पंहिंजे दोस्त जे दीन ते हूंदो आहे। फल यंज़ुर अहदुकुम मन युखालिलु, त तव्हां मां हर हिकु दोस्ती रखण वार ही ॾिसी वठे तो कंहिंसां दोस्ती रखे थो। मतिलबु अॼुकल्ह दोस्ती बिल्कुलु हिकिड़ो सम्झो आम लफ़्ज़ थी वियो आहे, लेकिन दोस्ती जो हिकिड़ो मयार आहे। गोया कि जॾहिं माण्हू पंहिंजे दीन जे बारे में सोचींदो आहे कि मूंखे कहिड़ो दीन इख़्तियार करणु खपे, केतिरो सोच वीचार गौर फ़िक्र करण खां पोइ वो सोचे त हीउ दीन वाकई मुंहिंजे लाइ दुनिया में बि फ़ाइदेमंद आहे, आख़िरत में बि फ़ाइदेमंद आहे, हिन में ही फ़वाइद आहिनि। उहे जांच पड़ताल करण खां पोइ जॾहिं दीन इख़्तियार करे थो तो दोस्ती में भी ये जेके आहिनि उसूल
जो लिहाज़ रखणु घुरिजे त दोस्त करणु खपे। पहिरीं उनजी जांच पड़ताल करणु खपे त कहिड़े नमूने दोस्त आहे, चङो आहे या बुरो आहे, या जूं कहिड़ियूं ख़सलतूं सुठियूं आहिनि, या मुंहिंजे लाइ इनजी दोस्ती बहितर थी सघे थी या न। इहे तमामु उसूल ॾिसण खां पोइ उनखे जेको आहे दोस्ती रखणु घुरिजे। बेशक तव्हां सुठी ॻाल्हि कई त दोस्ती रखण खां अॻु में सोचणु घुरिजे, ॾिसणु घुरिजे, परखणु घुरिजे त हीउ दोस्त बुरो आहे या सुठो आहे। बुरी सोबत खां बचणु इन जे लाइ असांखे इहा ख़बर कीअं पवे, को नौजवान जेकॾहिं ॾिसे थो असांजो प्रोग्राम, जंहिं दोस्ती जी परख ई नाहे, त उनखे कीअं ख़बर पवे त बुरी सोबत जूं कहिड़ियूं निशानियूं आहिनि? उनजी थोरो वज़ाहत करियो त ख़बर पवे त बाबा हीउ बुरो आहे, इन जी सोबत बुरी आहे, इन खां मां बचां। इन जी थोरो वज़ाहत करियो ताकी असांजे नौजवाननि खे ख़बर पवे। बुरे दोस्त जी जेकी पहचान उहो उन्हनि जे दोस्तनि सां थींदी आहे। जॾहिं हू ॾिसे त जेको हिन जा जेके दोस्त आहिनि उहे कहिड़ा आहिनि, अगरि उनजी दोस्त जेके चङी सोबत इख़्तियार कनि था, चङा कमु कनि था, दीनी महाफ़िल में शिरकत कनि था, रोज़े नमाज़ जा पाबंद आहिनि, सुठी महफ़िलुनि में शिरकत कनि था, त सम्झो उहो दोस्त बहितरीनु आहे, उन सां दोस्ती रखणु घुरिजे। ऐं जॾहिं उनजो हल्का अहबाब ॾिसिजे, अगरि उहो बुरो आहे, बुरियुनि महफ़िलुनि में वञनि था, या सिगरेट नोशी या शराब नोशी या जेको आहे ॿियनि बुरनि कमनि में मुलविस आहिनि, त सम्झो उहो बुरो दोस्त आहे, उनखां परहेज़ करणु घुरिजे। यानी ईअं खणी चइजे त हर इंसान पंहिंजी फितरत जे दोस्तनि सां दोस्ती रखंदो आहे। तंहिंजे करे इहो कॾहिं बि न सोचणु घुरिजे त हिन जी दोस्ती शराबियुनि सां आहे, हिन जी दोस्ती ज़ानियुनि सां आहे, हिन जी दोस्ती कूड़नि सां आहे, हिन जी दोस्ती ग़लति माण्हुनि सां आहे, पर हीउ मूंसां सचो आहे, मूंसां सही आहे। इहो सचो नथो थी सघे, छो त हुनजी फितरत में बुराई पयल आहे, तॾहिं त बुरे दोस्तनि सां दोस्ती आहे हिनजी। तंहिंजे करे दोस्ती रखण खां अॻु में ॾिसणु घुरिजे त कहिड़ी फितरत जो माण्हू आहे। अच्छा, बुरी सोबत खां बचण जे लाइ हाणे कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे न, माण्हू न चाहींदे बि उहो दोस्त अची करे वेही रहंदा आहिनि, क्लासमेट, ॿाहिरि निकितो पाड़ेसिरी। त इन बुरी सोबत खां बचण जे लाइ कहिड़ा उपाउ वठणु घुरिजनि जो ही अॼु जो नौजवान इन बुरी सोबत खां बची सघे? उलमा फरमाइनि था त बुरी सोबत खां बचण जे लाइ इहो करणु घुरिजे त सुठनि माण्हुनि जी महफ़िलुनि में शिरकत कजे। मतिलबु हीअ आहे त बुरे दोस्त खे जॾहिं ॾिसे, अगरि बामरे मजबूरी उन सां गॾु थोरो वेहण जो मौक़ो मिले या मजबूरी में वेहणो बि पए, त पोइ उनखां उनजे बारे में पुछाणो कोन थींदो। लेकिन बुरी सोबत वारे माण्हू खां जेतिरो थी सघे बचिजे। सिर्फ़ु उन सां बसि अलेक सलेक जीअं ख़ातब उमल जाइलून क़ालू सलामा, त दूर खां परे खां सलाम करे ऐं उनजी सोबत खां बचे। ऐं जीअं त उनजी सोबत जेकी आहे बुरी आहे, उन बुरी सोबत खां बचे त पोइ जेको आहे उहो महफ़ूज़। मुंहिंजो तव्हांजो गुफ़्तगू जो मक़सदु आउं ईअं सम्झां त वक़्तु इंसान वटि महदूद हूंदो आहे, कलाकु हूंदो, ॾेढ हूंदो, या क्लास में वेंदो जेतिरो टाइम आहे, हू उन वक़्त खे सुठे दोस्तनि ऐं सुठी सोबत में सर्फ करे वक़्तु बचंदो ई कोन जो बुरी सोबत में ई वेही सघे। फॉर एग्ज़ाम्पल, हिक ई क्लास में सभु दोस्त बुरा न आहिनि हूंदा, हिक ई पाड़े में सभु माण्हू बुरा न आहिनि हूंदा। जेके सुठा आहिनि पंहिंजो वक़्तु कढी उन्हनि सां वक़्तु गुज़ारिजे, जे न त वधि खां वधि वक़्तु पंहिंजे घर में रहिजे, ताकी घर में जेको भेण भाइरूं जेके मौजूदु आहिनि, अमड़ा बाबो आहे, उहो कॾहिं बि इंसान खे बुराई जी तरफ़ न आहिनि वठी वेंदा। उहो हमेशह चाहींदा त सुठो हुजे, जेतिरो वक़्तु थी सघे घर में हुजे, ऐं ॿाहिरि निकिरे त निकिरण सां ई सुठी सोबत इख़्तियार करे ऐं वक़्त ते घर। अच्छा, हाणे इन मां हिकिड़ो सुवालु आहे त कुझु दोस्त अहिड़ा आहिनि जेके देरि ताईं घर खां ॿाहिरि रहनि था, राति जो माउ पीउ परेशान आहिनि घर में, त अञा ताईं पुटु नाहे पहुतो, 12 थी विया, 1 थी वियो, पुटु किथे आहे? उहो चए थो न मां सुठी सोबत में आहियां। छा उहा सोबत सुठी चई सघिजे थी जेका देरि ताईं जागे ऐं सॼो ॾींहुं सुती पई हुजे? इहा सोबत सुठी आहे बुरी आहे छा? इहो सोबत सुठी त कोन थी सघे, बुरी ई थी सघे थी, छो त काफ़ी देरि तक जागण खां जेको आहे मना कयो वियो आहे। राति ख़ुसूसी सुम्हण जे लाइ पैदा कई वई आहे। राति छा जे लाइ पैदा कई वई आहे? ॾींहुं छा जे लाइ पैदा कयो आहे? थोरो वज़ाहत कयो। राति स्पेशली आराम जे लाइ पैदा कई वई आहे। ॾींहुं जेको आहे रोज़ी जे लाइ, रिस्क जी तलाश लाइ जेको आहे पैदा कयो वियो आहे। त ॾींहं में रिस्क तलाश करियो ऐं राति में ख़ूब आराम करियो। कोई इन में लर्निंग एज में आहे, सिखण जी एज में आहे, त उन जे लाइ इल्मु हासिल करण जो ॾींहुं आहे। कुझु माण्हू आहिनि ॾींहं जो सॼो ॾींहुं सुम्हनि था, राति जो वेही करे जॾहिं सोबत खां मोटिया स्टडी शुरू थी वई। छा राति पढ़ण जे लाइ, ॾींहुं निंड करण जे लाइ आहे, या ॾींहुं महिनत मशक़त जुस्तजू पढ़णु सिखणु सम्झण जे लाइ, या राति आराम जे लाइ आहे? राति बिल्कुलु जेको आहे आराम जे लाइ आहे। ॾींहुं जेको आहे उहो महिनत मशक़त ऐं पढ़ाई जे लाइ आहे। सुबुह में जॾहिं राति जो माण्हू आराम करे जॾहिं उथींदो आहे त हिकिड़ो ज़हन बिल्कुलु फ्रेश हूंदो आहे।
पोइ जॾहिं कम ते वेंदो आहे त कम में बि बिल्कुलु माना हिकिड़ो मुतमइन सुकून सां इत्मीनान सां कमु कंदो आहे, या वो चाहे दीनी तालीम या दुनियावी तालीम जेकर कॉलेज यूनिवर्सिटी या स्कूल लाइ वेंदो आहे त बि हिकिड़ो फ्रेश माइंड सां वेंदो आहे, माशाल्लाह सुकून सां वेंदो आहे। अलामा साहब सां बुरी सोबत ते असांजी गुफ़्तगू जारी आहे। नाज़रीन, इन में दिलचस्प मोड़ अचे वियो आहे। असां वटि हींअर वक़्तु थियो आहे हिकु ब्रेक जो, नंढड़ी साई था वठूं। तव्हां ॾिसंदा रहो सिंध टीवी ऐं यादि रखिजो, हाणे जेका गुफ़्तगू जंहिं मोड़ ते पहुती आहे न, इहो जॾहिं तव्हां ॿुधंदो तव्हांखे ॾाढो ख़ुशी बि थींदी, फ़ाइदो बि थींदो ऐं नौजवाननि खे तव्हां ॾेखारियो ताकी जेको आहे उन्हनि जे इल्म में इज़ाफ़ो थिए ऐं बुरी सोबत खां बची सघनि। बसि असां इजो था वापसि वरूं, अवां ॾिसंदा रहो सिंध टीवी। मोस्ट वेलकम नाज़रीन, अवां सिंध टीवी जो प्रोग्राम रोशनी जी वाट ॾिसी रहिया आहियो। हिकु भेरो ॿीहर अव्हांखे भलीकार। ऐं हींअर मूं अर्ज़ु कयो न ब्रेक ते वञण खां अॻु में त असांजो जेको मौज़ू आहे न, दिलचस्प मोड़ ते अची पहुतो आहे। हिकु अहिड़ो सुवालु जेको तक़रीबन सुस्त जवाननि जे तर्जुमानी ते मबनी आहे, जेके सुस्त आहिनि, जेके सॼी राति जागनि था पिया इंटरनेट मोबाइल ते, ऐं ॾींहुं उन्हनि जो थिए ई ॿिपहरी खां पोइ थो, उहे जे इहो सुवालु कनि था त उहो सुवालु मां अलामा साहब सां करियां थो ताकी तशफ़ी हासिलु थी वञे त हक़ीक़त छा आहे। अलामा साहब, हिकु तादाद आहे अॼु जे नौजवाननि जी जेके सॼी राति जागण खे बहितर था सम्झनि, कचहरियुनि में, महफ़िलुनि में, मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स में, होटलिंग, उन खां पोइ इंटरनेट, फजर जे टाइम खां अॻु में थोरो ॾिसंदा हाणे अज़ान थियण वारी आहे, जल्दी सुम्ह, मथां अम्मा चवे पोइ चवे उथी नमाज़ पढ़, सुतो पियो हाणे छॾियो निंड करणु ॾियो, वीचारे जो आराम ख़राबु न थिए। ऐं तव्हां हुननि जो सुवालु इहो आहे, सुवाल ते गौर कजो त तव्हां जेॾी महिल उथो था उन महिल नमाज़ जो टाइम आहे, फजर पढ़ो था। असां जेॾी महिल उथूं था उन महिल ज़ोहर जो वक़्तु आहे, असां उथी करे नमाज़ था पढ़ूं। तव्हां बि इब्तिदा नमाज़ सां करियो था, असां बि इब्तिदा नमाज़ सां करियूं था। नमाज़ खां पोइ तव्हां नाश्तो करियो था, तव्हां फजर जी नमाज़ खां पोइ नाश्तो करियो था, असां ज़ोहर जी नमाज़ खां पोइ नाश्तो करियूं था। नाश्तो त नाश्तो आहे, पेट खे कहिड़ी ख़बर अथव सुबुह आहे या मंझंदि आहे या शाम आहे, पेट खे त नाश्तो घुरिजे, उथण सां नाश्तो करियूं था। उन खां पोइ तव्हां स्कूल कॉलेज या जेका बि दीनी तालीम हासिलु करणु वञो था, असां बि उन ई टाइम ते पढ़णु शुरू था कयूं। पोइ फ़र्क़ु छा आहे? छो था असांखे निंदियो त राति जो न सुम्हो न जाॻो? तव्हां फ़र्क़ु आहे हिन में कोई अलामा साहब? करो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमान आहे त सुबुह जी नमाज़ में बरकत, सुबुह जे टाइम में जेके आहिनि अल्लाह तबारक व तआला वॾी बरकत पैदा फरमाई आहे। ऐं सुबुह जी नमाज़ जेकी नमाज़ फ़जर आहे उनजी ख़ुसूसी ताक़ीद कई वई आहे। हालांकि नमाज़ फ़जर क़ज़ा करणु वॾो गुनाह आहे। ज़ोहर जी नमाज़ में तव्हां उथींदा त तव्हां जेको आहे फ़जर जी नमाज़ क़ज़ा कंदा। उनखे अलावा जंहिं वक़्त में बरकत आहे, जंहिंमें तव्हां रिस्क जी तलाश करियो, तव्हां दीन हासिलु करियो, चाहे दुनियावी तालीम हासिलु करियो, जंहिंमें बरकत ई बरकत आहे, उहो बरकत वारो टाइम त तव्हां निंड में गुज़ारे पूरो करे छॾियो। लेकिन फ़जर जी नमाज़ क़ज़ा थिए उनजो अलॻि गुनाह ऐं देरि ताईं सुम्हण जे बारे में बि मना कयो वियो आहे त एतिरो देरि ताईं सुम्हण बि न घुरिजे। अगरचे ज़ोहर जी नमाज़ में उथी भले विया, लेकिन फ़जर जी नमाज़ त क़ज़ा थी वई। उहो बरकत वारो वक़्तु जेको टाइम हो यानी सुबुह जे वक़्त जे लाइ नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ कई आहे त मुंहिंजा अल्लाह मुंहिंजी उम्मत लाइ सुबुह जे वक़्त में बरकत अता फरमा। पाण हुन में चाहे दीनी इल्मु हासिलु कयो वञे बि बरकत थींदी, दुनियावी इल्मु हासिलु कयो वञे बरकत थींदी, धंधो कारोबार कयो वञे बि बरकत थींदी। इवन जेकॾहिं कुझु सिखणो आहे, सम्झणो आहे, त बि सुबुह जे वक़्त में बरकत आहे। इहा नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी दुआ आहे। ऐं तव्हां गॾो गॾु इहो बि इरशाद फरमायो त फ़जर जी नमाज़ लाइ त सुन्नतुनि में जेकॾहिं कोई जमात सां नमाज़ नथो पढ़े, सुन्नतूं अदा नथो करे, जमात जी नमाज़ नथो पढ़े, त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त मां कुझु इरादो करियां थो, मां त कंहिंखे चवां नमाज़ पढ़े, जमात क़ाइमु कयो, ऐं जेके घरनि में नमाज़ूं पढ़नि था मां उनजे घरनि खे बाहि ॾेई छॾियां। बिल्कुलु त इहो सवालु नौजवाननि जो अजायो आहे त असां सॼी राति जाॻूं था ऐं तव्हां वांगुरु इब्तिदा ॾींहं जी करियूं था, त सुबुह जी जेका बरकत आहे उहा मंझंदि जे वक़्त में क़तअन नाहे। सुठी सोबत हासिलु करण लाइ कहिड़ियूं कहिड़ियूं कोशिशूं कयूं वञनि? सुठी सोबत हासिलु करण जे लाइ सुठनि दोस्तनि सां, जेके दीनदार आहिनि, जेके दीनी महाफ़िल में शिरकत कनि था। ऐं हदीस मुबारक में अचे थो त दोस्त तव्हांजो बहितरीनु उहो आहे जंहिंखे ॾिसी तव्हांखे अल्लाह तबारक व तआला जी यादि सुठी सोबत जी निशानी आहे। सुठी सोबत जी निशानी आहे। सुठी सोबत उहा आहे जंहिंखे ॾिसी अल्लाह यादि अचे। हाणे अल्लाह यादि कीअं ईंदो? जो उनजा अमाल अहिड़ा हूंदा, जो अल्लाह अल्लाह करण वारो हूंदो त अल्लाह यादि ईंदो। जी साईं, जी। उनखां पोइ उन दोस्त जी जॾहिं सोबत में वेंदा,
बसा औकात माण्हू हिकिड़ो नेक सालेह या अल्लाह जे वली जे अॻियां वेहंदो आहे, उनखां भले कुझु हासिल बि न करे, हू कुझु ॻाल्हाए बि न, पोइ बि उनजी दिलि जी जेकी कैफ़ियत हूंदी आहे, नूरानी कैफ़ियत जेकी नेक हुजण जे करे, दिलि जी पाकीज़गी जी वजह सां उन ख़ाली बग़ैर कुझु सिखण या वठण जे बग़ैर बि उनजी दिलि ते असरु करे थी। अच्छा, जी हा। माशाअल्लाह। ऐं अहिड़ी तरह बुरी सोबत, बुरे शख़्स खां भले कुझु हासिल करियो न करियो, थोरी देरि जे लाइ उनसां गॾु वेठा त उनजी जेकी दिलि जी जेकी बुराई आहे, उन बुराई जो असर उन ते शख़्स ते पए थो। मसनवी शरीफ मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैह फरमाओ, यक ज़माना सोहबत बा औलियास बहितर सद साला ताअत बेरिया। यानी अल्लाह वारनि जी सोबत में हिकु ज़मानो वेहण, लम्हे भर लाइ वेहण, 100 साल जी नफ़ली इबादत करण खां बहितर आहे वेहण। भला वेहण में एॾो फ़ाइदो छा वजह आहे? छो त उनजे अल्लाह तबारक व तआला जो वली जेको आहे न, ॿुधो आहे त वली जे अॻियां वेहण लाइ पंहिंजी दिलि खे संभाले वेहणु घुरिजे। छो त हू दिलि जी पाकीज़गी जेको आहे न उहो कंदो आहे, दिलि खे पाक कंदो आहे, साफ़ु कंदो आहे। त जॾहिं माण्हू खे अल्लाह जे वली वटि वञे, जेकॾहिं पाण खे बिल्कुलु ख़ाली सम्झी वञे, त पोइ उन में इल्म जा फैज़ जारी थींदा। अगरि पाण पाण जेकॾहिं पंहिंजे पाण खे भरियल सम्झी केॾांहुं वेंदो, त भरियल बर्तन जे अंदरि का शइ बि कोन थी अची सघे। इन जे करे अल्लाह जे वलियनि जे अॻियां हमेशह पंहिंजे दिलि खे जेको आहे जेको इत्मीनान सां सुकून था रखिजे, ताकी अल्लाह जे वलियनि जी जेकी पाकीज़गी दिलनि जी आहे उनजी दिलि ते असरु थिए। भला वली जी सोबत त हाणे हिन दौर में फ़ी ज़माना वली लफ़्ज़ त ॿुधो थो वञे, छा वाक़ई वली आहिनि हिन दौर में? वली जी छा निशानी आहे, कीअं ख़बर पवे थी वली आहे असां उनजी सोबत में वियूं? वली त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक जिते 40 मोमिन जमा थियनि त उते अल्लाह जो हिकिड़ो वली हूंदो आहे। सुभान अल्लाह। वली जो मतिलबु इहो कोन्हे जो बिल्कुलु जेको आहे वॾा पटका ॿधी या वॾियुनि महफ़िलुनि में, या त जेको आहे बिल्कुलु न नमाज़ जी पाबंदी न कुझु, जेको 5 वक़्त नमाज़ पढ़े थो, गुनाहनि खां बचे थो, दीन जा कमु करे थो, उहो बि सम्झो वली आहे। छो त गुनाहनि खां बचे थो, अल्लाह जे हुकूकुल्लाह हुकूकुल इबाद जो लिहाज़ रखे थो, नमाज़ुनि खे पाबंदी सां अदा करे थो। ॿुधो आहे त जंहिं बाक़ाइदा ई एॾा मुरीद हुजनि, आॾो पुठियां नारा हणण वारा हुजनि, नारा तकबीर, ऐं परे परे थी वञो, ऐं सिक्योरिटी गार्ड हुजे, उनखे वली चवंदो पोइ न? असां त इहो ॾिठो आहे त माण्हू उनखे वली चवंदा आहिनि जंहिंजे अॻियां पोयां नारा हणण वारा हुजनि, परे परे थियो, वॾा बैनर लॻल हुजनि, तस्वीरूं हुजनि, उहो वली आहे? या ग़रीब बि वली थींदा आहिनि, मिसकीन जेके गुनाहनि खां पंहिंजो पाण खे बचाइनि ऐं नेकी जे कमनि में हर वक़्तु हुजनि, पंहिंजी दिलि खे कंहिंजे बुग़्ज़ कीने खां, नफ़रत खां, ज़बान खे गंदो ॻाल्हाइण खां, कननि खे गंदो ॿुधण खां बचाइनि? इहे अल्लाह जा वली आहिनि या हू आहिनि? असां त इहो ॿुधो आहे त वली उहे हूंदा आहिनि जंहिंजा वॾा वॾा बैनर हुजनि, वॾा नाला हुजनि, वॾा इश्तिहार हुजनि। बिल्कुलु, बसा औकात बाद वली अहिड़ा बि अल्लाह जा नेक बाना आहिनि जेको बिल्कुलु अणजान हूंदा आहिनि, जेको पाण खे महसूसु ख़बर बि कोन पवंदी आहे, लेकिन उहे बि अल्लाह जा वली हूंदा आहिनि, नेक बाना हूंदा आहिनि। छो त पंहिंजे पाण खे गुनाहनि खां महफ़ूज़ रखनि था, पंहिंजी दिलि खे पाक व साफ़ु रखनि था, कंहिंजे लाइ बुग़्ज़, कीनू, हसद वग़ैरह कोन रखनि था, अल्लाह जे रसूल जे हुकुम ते अमल कनि था, उहो ई सम्झो अल्लाह जा वली आहिनि। ज़रूरी कोन्हे त उनजा लखे मशहूरु हुजणु ज़रूरी न आहे। बिल्कुलु जी, माशाअल्लाह। अल्लामा साहब, कॾहिं कॾहिं दिलि चवंदी आहे त असां हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जी सोबत आख़िर इख़्तियार कयूं। हाणे हिन दौर में नबी करीम अलैहिस्सलाम जी सोबत कीअं इख़्तियार कजे? कॾहिं कॾहिं दिलि चवंदी आहे पीरान पीर दस्तगीर सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी जी सोबत इख़्तियार कयूं। कॾहिं दिलि चवंदी आहे त यार इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह केॾो ज़बरदस्त वली हो। अला दिल क़यास जेके वली थी गुज़रिया आहिनि, कलंदर शाहबाज़, भिटाई घोट या ॿिया जेके बि वली थी गुज़रिया आहिनि, उन जॾहिं वाक़ियात ॿुधूं था, पढ़ूं था, त ॾाढो मज़ो थो अचे। पोइ दिलि चवंदी आहे त इन्हनि जी सोबत इख़्तियार कयूं। भला उन्हनि जी सोबत इख़्तियार करण लाइ उन जे ज़माने वारा ई सोबत इख़्तियार करे विया, हाणे मुमकिन आहे कंहिं तरीक़े सां असां उन जी सोबत इख़्तियार कयूं? जी बिल्कुलु, अहिड़ो ई सुवालु हिकिड़ो साहबा नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जिन खां पुछो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, बसा औकात माण्हू कंहिंजो ज़मानो नथो पाए, या जहिड़ा हुन नेक कमु कया ओड़ा नेक कमु करे नथो सघे, या हुन जे रस्ते ते हलण जे लाइ कोशिशि करे थो लेकिन हली नथो सघे, ऐं उहो एॾो नेक उनजी सोबत कंहिं शइ जी न मिली आहे, त पोइ उहो माण्हू छा करे? हालांकि उन सां मोहबत करे त पोइ कीअं करे? त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, अल मरउ मन अहब्बा, माण्हू हर उन शख़्स सां गॾु हूंदो बरोज़ क़यामत जंहिंसां उहो मोहबत करे थो। त मोहबत करण जे लाइ जेको आहे ज़मानो पाइणु ज़रूरी कोन्हे, सोबत जे लाइ ज़मानो पाइणु जेको आहे उहो ज़रूरी कोन्हे। माण्हू जंहिंसां मोहबत करे थो बरोज़ क़यामत उन सां ई। अच्छा, ईअं बि त आहे जो उन जी तहरीर पढ़िजे
जीअं नबी करीम अलैहिस्सलाम जी सोबत इख्तियार करण जे लाइ महबूबन करीम अलैहिस्सलाम जंहिंजा फरामीन पढ़जनि, ज़ाहिर आहे जॾहिं तव्हां कंहिंजी सोबत में वेहो था त उन जूं ॻाल्हियूं ॿुधो था न, त जॾहिं उन जूं ॻाल्हियूं ॿुधो था त उहो असरु कनि थियूं तव्हां ते। नबी करीम अलैहिस्सलाम जूं ॻाल्हियूं तव्हां वटि मौजूदु आहिनि हदीस जी सूरत में, औलिया किराम जूं ॻाल्हियूं किताबनि जी सूरत में तव्हां वटि मौजूदु आहिनि। त तव्हां जेकॾहिं कंहिं वली जी, कंहिं नबी जी, कंहिं बुज़ुर्ग जी सोबत इख्तियार करणु चाहियो था त उन जी तहरीर पढ़ो, उन जी तहरीर बि उन जे लफ़्ज़नि ते मबनी हूंदी, तंहिंजे करे तव्हां उन जा किताब पढ़ण सां बि उन जी सोबत इख्तियार करण वारनि में शुमार थी सघो था। बुरी सोबत जी जी हिकिड़ी ॿी हदीस मुबारक आहे त सहाबी ए रसूल जेको आहे सुवाल कयो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत कॾहिं क़ाइमु थींदी। हालांकि मूं वटि अहिड़ा को नेक अमाल कोन्हे जो आउं उन जे बारे में पुछां थो, लेकिन मां जेको आहे ऐं तव्हां सां मोहबत करियां थो, इन जे बारे मां पुछां थो क़यामत कॾहिं क़ाइमु थींदी। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल मरउ मआ मन अहबब्ता, माण्हू उन सां गॾु हूंदो, तूं उन सां गॾु हूंदे जंहिंसां तूं मोहबत हज़रत करे अनस थो। रज़ियल्लाहु अन्हु मुस्लिम शरीफ हदीस शरीफ नबी करीम अलैहिस्सलाम जन खां पुछूं त साईं या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत कॾहिं ईंदी? इरशाद सवालिया जवाब इरशाद फरमाऊं तो छा तयारी कई आहे? अर्ज़ कई या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां ॿी का बि तयारी न कई आहे, तव्हां सां मोहबत आहे मूंखे। इरशाद फरमाऊं त तोखे मुबारक हुजे दुनिया में जेको जंहिंसां मोहबत कंदो क़यामत वारे ॾींहुं उन सां गॾु हूंदो। पोइ सहाबा किराम हज़रत अनस जिन फरमाइनि था त मूं उन ई वक़्तु जेकी सहाबा जे चेहरे ते ख़ुशी ॾिसी, अहिड़ी ख़ुशी जॾहिं इस्लाम वठी आया उनखां पोइ कॾहिं अहिड़ी ख़ुशी उन्हनि जे चेहरनि ते कोन ॾिठी जहिड़ी ख़ुशी जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त तूं उन सां गॾु हूंदे जंहिंसां तूं मोहबत करे थो। मुजदाए जां फिज़ा ॿुधऊं न, क़यामत वारे ॾींहुं एॾी परेशानी ॿुधी आहे, सिज सवा मील ते हूंदो, ज़मीन टामी जियां तपी चुकी हूंदी, हर इंसान नफ़्सी नफ़्सी पुकारींदो, तन ते लिबास न हूंदो, हर शख़्स बेज़ार हूंदो पंहिंजी औलाद खां, औलाद बेज़ार हूंदी वालिदैन खां, सुञाणींदो हर को मगर कोई कंहिंजो साथ ॾियण लाइ तयारु न हूंदो। उते हिकु हिकु नेकी लाइ माण्हू परेशान हूंदा, उते पंहिंजे अमालनि ते नज़र रखे रखे माण्हू परेशान थी रहिया हूंदा। उन वक़्तु जेकॾहिं इहा ख़ुशख़बरी मिले त हलो हलो तव्हां नबी करीम अलैहिस्सलाम को पीरान पीर दस्तगीर जी सोबत, कोई कहिड़े कलंदर शाहबाज़ जी सोबत, को भिटाई घोट जी सोबत, को ख्वाजा मुइनुद्दीन चिश्ती, को दाता अली अजवेरी, को कहिड़े वली खे नेक बानी जी सोबत में हलो। छो तव्हां दुनिया में उन्हनि सां मोहबत कंदा हुयो, अॼु तव्हां उन्हनि सां गॾु हूंदो त यकीनन नाज़रीन इहा तमामु वॾी हिकिड़ी ख़ुशख़बरी आहे जो दुनिया में जेको जंहिंसां मोहबत कंदो। हाणे केॾी बुरी ख़बर आहे उन्हनि जे लाइ जेको बुरनि माण्हू सां सोबत मोहबत कंदो हुजे। अलामा साहब जी बिल्कुलु, जेकॾहिं कोई दुनिया में बुरे माण्हुनि सां मोहबत करे थो, जंहिंजो कैरेक्टर सुठो न आहे, कैरेक्टर लेस आहिनि, उहे बेड कैरेक्टर आहिनि, उन्हनि सां जेकॾहिं कोई दुनिया में मोहबत करे थो त बरोज़ हशर उन्हनि जो हशर बि उन्हनि सां गॾु थींदो। अच्छा, उनजो हशर बि उन सां गॾु, यानी यानी मामलात उन सां गॾु हूंदा। केॾो ख़ुशनसीब आहे जेको इमाम हुसैन सां प्यार करे, मौला अली सां प्यार करे, हज़रत अबू बकर सिद्दीक़ उमर फारूक उस्मान गनी सां प्यार करे, अहल बैत सां प्यार करे, सहाबा सां प्यार करे, औलिया सां प्यार करे। ख़ुशनसीब आहे उहो जो जंहिंसां मोहबत कंदो क़यामत वारे ॾींहुं उनजी सोबत उनखे नसीब थींदी। सो नाज़रीन, तमामु बहितरीन गुफ़्तगू जो सिलसिलो हली रहियो आहे, इन गुफ़्तगू खे अॻिते वधायूं था, पर हींअर वक़्तु थियो आहे नंढड़ी साहीअ जो। इजो था वापसि वारो ॾिसंदा रहो सिंध टीवी। भलीकार नाज़रीन, अवी सिंध टीवी जो प्रोग्राम रोशनी जी वाट ॾिसी रहिया आहियो ऐं अल्लामा साहब सां बहितरीन गुफ़्तगू थी रही आहे। यकीनन सिखण ऐं सम्झण ऐं तरबियत जे लाइ ज़बरदस्त मवाद अव्हांखे मिली रहियो आहे, पर शर्त इहा आहे तव्हां तवजो सां ॾिसो। वक़्तु बि सुठो आहे, सुबुह जी पिरे फुटीअ खां पोइ जेको सुबुह जो वक़्तु आहे तमामु ज़बरदस्त वक़्तु आहे। अवां इन थधड़ी थधड़ी हवाउनि वारे थधड़े वक़्त में जेको ही मिठो प्रोग्राम ॾिसो था, सुहिणे लफ़्ज़नि जा गुलदस्ता, लफ़्ज़नि सुहिणनि लफ़्ज़नि ऐं जुमलनि ते मुश्तमिल गुलदस्तो सजाए करे पेश था करियूं। यकीनन अव्हां जे दिलि ऐं दिमाग़ खे मुअत्तर करे रहिया हूंदा इहा ख़ुशबू वधीक हासिलु करण जे लाइ। अल्लामा साहब, क़यामत वारे ॾींहुं सुठा दोस्त ऐं बुरा दोस्त, क़यामत वारे ॾींहुं उनजो छा हिक ॿिए सां वर्ताव हूंदो ऐं अल्लाह ताला उन्हनि खे छा अता फरमाईंदो? हज़रत अली करमल्लाहु वजहहू जो क़ौल आहे त ॿ दोस्त जेके नेक हूंदा पाण में, उहे ॿई जॾहिं को नेकी कंदा ऐं उन मां हिक खे जॾहिं जन्नत में पेश कयो वेंदो या उनखां पुछो वेंदो नेकी जे बारे में, इनाम ॾींदो, त उहो शख़्स जेको चवंदो या अल्लाह ही नेकी मूं न बल्कि मूं पंहिंजे दोस्त खां ॿुधी करे कई आहे, इन जो अजर जेको आहे मुंहिंजे दोस्त खे ॾिनो वञे।
ऐं उनजो दोस्त वरी उहो चवंदो या अल्लाह मूं त सिर्फ़ु हिन खे ॿुधायो हो ऐं नेकी हिन कई आहे लिहाज़ा हिन जो अजर इन खे ॾिनो वञे। यानी नेक दोस्त पाण में हिकिड़ो ॿिए जा सिफ़ारिशी थींदा। सिफ़ारिशी थींदा, अहिड़ो ईसार जो हिकिड़ो जज़्बो हूंदो, तंहिंजे करे अल्लाह तबारक व तआला ॿिन्ही खे जेको आहे जन्नत जन्नत अता पैदा फरमाईंदो। सुभान फरमाईंदो। अल्लाह। ऐं अहिड़ी तरह जेके बुरा दोस्त आहिनि उहो हिक ॿिए ते इल्ज़ाम हणंदा त या अल्लाह ही जेको मूंखां गुनाह थियो आहे जंहिंजी वजह सां मूंखे जहन्नम मिली रही आहे उहो सभु मुंहिंजे हिन दोस्त जी वजह सां आहे। अगरि ही मूंखे बुरे रस्ते ते न हलायो आहे त अॼु आऊं नेकी जे रस्ते ते हुजां ऐं मूंखे जन्नत मिले हा। लेकिन उहो जेको दोस्त हुनजो आहे उहो चवंदो या अल्लाह इहो जेको मुंहिंजे चवण ते हलियो त मूं त सिर्फ़ु ॻाल्हि कई, इन खां अलावा ॿिया बि काफ़ी आहे उहे न हलिया, ही पाण गुनाह कयो आहे लिहाज़ा मुंहिंजे चवण ते न बल्कि हिन जी गुनाह जो सज़ा इन खे मिलणु घुरिजे त अल्लाह तबारक व तआला पोइ जेको आहे ॿिन्हिनि खे जहन्नम। नाज़रीन तव्हां ॿुधो अल्लामा साहब तव्हां बहितरीन ॻाल्हि कई त बुरी सोबत जो नतीजो तमामु बुरो आहे। क़यामत वारे ॾींहुं बुरी सोबत गवाह थींदी, ॿियूं गवाहियूं पंहिंजी जाइ ते, बुरा दोस्त हिक ॿिए जे मथां गवाह थींदा त जेकी मूंखे सज़ा मिले थी हिन जंहिंखे आम तौर ते सुठो लफ़्ज़ न आहे चवणु निभाग चइजे न, भाग न हुजण खे निभाग जंहिंखे भाग न हुजे त हिन जे करे मूंखे मिली आहे, हिन जे सोबत जे करे मां बुरो थियो आहियां। अॼु जेकॾहिं दोस्ती जे करे तव्हां शराबूं पीओ था, जेकॾहिं दोस्तनि जी सोबत में वेही करे तव्हां ज़िना जी नऊज़ बिल्ला महफ़िलुनि में वञो था, जेकॾहिं तव्हां पंहिंजी ज़बान खे बुरो इस्तेमालु करियो था, कननि खे बुरो इस्तेमालु करियो था, टंगुनि खे इस्तेमालु करियो था, हथनि खे, दोस्ती बुरी, क़यामत वारे ॾींहुं तव्हांजा ऐब दुनिया में बि ज़लील कराईंदा, आख़िरत में बि कराईंदा। केॾो न भलो हुजे जे अहिड़ी सोबत खां भॼी जान छॾाइजे। शाह साहब फरमायो न, या रहो पिरनि जे पार या कर पिरनि जी पचार, इन्हनि ॿिन्ही खां धार क़ादिर कंहिंखे न करे त पिरीं ॻोल्हे लहो, सुठा ॻोल्हे लहो, भला ॻोल्हे लहो। जेके ज़बान मां उन्हनि जी भलाई हुजे, जंहिंजे कननि सां भलाई थिए, जंहिंजे हथनि सां भलाई थिए, जंहिंजे दिमाग़ में भलियूं ॻाल्हियूं हुजनि, जंहिंजे दिलि में रहम हुजे, जंहिंजो जेको कंहिंजे लाइ बुग़्ज़ न रखे, कीनो न रखे, अहिड़ियूं दोस्तियूं ॻोल्हियो। यकीननि तव्हां चवंदो अहिड़ो दोस्त किथां आणियो? जेकॾहिं अहिड़ो दोस्त ॻोल्हण जे कढ लॻंदासूं त पोइ त किसो ॾाढो ॾुखियो थी वेंदो, पर कोशिशि करण सां सभु कुझु आहे। अलामा साहब हिकिड़ो ॿियो सुवालु त क़यामत वारे ॾींहुं बुरे शख़्स खे जॾहिं अल्लाह ताला जहन्नम जो हुकुम ॾींदो त उन महिल रूह ऐं जिस्म जो झेड़ो थींदो, इन जी थोरो वज़ाहत कजो कीअं मतिलबु बुरे शख़्स जे लाइ? रूह ऐं जिस्म जे झेड़े खे हिन मिसाल मां सम्झी सघे थो त ॿ शख़्स आहिनि, हिकिड़ो जेको आहे मंडो आहे जंहिंजी टंग वग़ैरह टुटल आहे, ऐं हिकिड़ो जेको नाबीना शख़्स आहे, अखियुनि खां अंधो आहे। ॿई जॾहिं के बाग़ में वञनि था ऐं उनखां पोइ जॾहिं उन बाग़ जे मेवनि ॾांहुं जॾहिं जंहिंजी टंग टुटल आहे, मंडो शख़्स आहे, उहो त फल खे ॾिसी सघे थो लेकिन पुॼी नथो सघे, ऐं जेको पुॼी सघे थो उहो ॾिसी नथो सघे, अंधो आहे। हाणे जेकॾहिं जेको मंडो शख़्स आहे उहो अंधे खे चए थो तूं मूंखे पंहिंजे कुल्हे ते खण ऐं खणी करे त मथे कर त आऊं जेको आहे तूं पंहिंजो कदु इस्तेमालु कर ऐं आऊं पंहिंजी नज़र सां ॾिसी करे उहो मेवे खे लाहे वठां। त गोया कि हीअ ॿई पाण में जेके हूंदा आहिनि शरीक हूंदा आहिनि उन अमल में, त इन जे करे जिस्म रूह जे बग़ैर, रूह जिस्म जे बग़ैर कोन्हे, ॿई पाण में शरीक हूंदा आहिनि। अल्लाह ताला उन्हनि खे मिसाल ॾींदो रूह ऐं जिस्म खे त तव्हां चओ था त रूह चवे थो त जिस्म गुनाहगार आहे ऐं जिस्म चए थो त रूह गुनाहगार आहे, यानी जिस्म चवंदो त मां रूह जॾहिं निकिरी वियो त मां कुझु करे ई न पियो सघां, रूह चवंदो त मां जॾहिं हिन खां निकितुमि त पोइ बि त मां गुनाह कोन पियो करे सघां। त पोइ अल्लाह तबारक व तआला ॿिन्ही खे इहो मिसाल ॾींदो त अंधे ऐं मंडे मां केरु गुनाहगार, जॾहिं त चोरी ॿिन्ही गॾिजी कई आहे त हू चवंदा त वाक़ई ॿई बराबरि जा गुनाहगार आहिनि, तंहिंजे करे सज़ा रूह खे बि मिलंदी ऐं जिस्म खे मिलंदी। त यकीननि नाज़रीन अवां ॿुधो त बुरी सोबत जेका आहे न इंसान खे किथां जो नथी छॾे पई, दुनिया में बि नुक़सानु, आख़िरत में बि नुक़सानु। दुनिया जो नुक़सानु तव्हांखे ख़बर आहे त आम तौर ते अलामा साहब जेकॾहिं के नियाणी जो रिश्तो आहे न, ख़ासि इहा मतिलबु हिकिड़ी वॾी माण्हू खण न सम्झे, केॾो बि माण्हू पुठी ॾे, चवंदा आहिनि त कबूतर जॾहिं ॿिलो जॾहिं हुनजे साम्हूं ईंदो आहे पकड़ण जे लाइ त उहो अखियूं बंदि कंदो आहे, अखियूं बंदि करण सां उहो महसूसु कंदो आहे शायदि मां उॾरी वियुमि या ॿिलो मूंखां परे थी वियो, पर ख़बर इहा पवंदी आहे त कुझु लम्हनि खां पोइ ॿिले जे वात में हूंदो आहे। त अखि बंदि करण सां मसइलो हल न थींदो, यानी कन लाटार करण सां का शइ टरी न वेंदी। कोई चवंदो रहे न न न न ख़ैरु आहे ख़ैरु आहे, भला ईअं थिए जो कोई शख़्स ईअं चवंदो त यार ख़ैरु आहे, जॾहिं एॾनि माण्हुनि खे सज़ा मिलंदी, एॾा गुनाहगार आहिनि, हे माण्हू मां त नंढो गुनाह थो कयां पियो जेकॾहिं बुरी सोबत में अची करे, माण्हू त अलाए छा छा कयो आहे, अरबे रुपया खाई आहे,
करोड़ों रुपया हड़प करे विया, माण्हू अलाए छा छा नुक़सान कयो, मुल्कनि जा मुल्क विकिणी विया, धरती विकिणी छॾियऊं, अलाए छा छा, मतिलबु वॾा वॾा गुनाह। पंहिंजे गुनाह खे नंढो सम्झणु इहो कीअं आहे? गुनाह खे कॾहिं बि नंढो न सम्झे। गुनाह गुनाह हूंदो आहे ऐं इन्हनि नंढनि गुनाहनि खां ई इब्तिदा थींदी आहे। माण्हू नंढा गुनाह कंदो वेंदो आहे त उनजे दिलि ते हिकिड़ो सियाह नुक़्तो लॻाए वेंदो आहे। पोइ गुनाह जीअं जीअं कंदो वेंदो दिलि सियाह थींदी वेंदी आहे। पोइ इन्हनि नंढनि गुनाहनि खां ई इब्तिदा थी करे पोइ वॾनि गुनाहनि जी तरफ़ वेंदो आहे। लेकिन हदीस में अचे थो कंहिं बि गुनाह खे नंढो सम्झणु न घुरिजे। जी पेशाब जा हिकिड़ा मुख़्तसर क़तरा आहिनि, लेकिन उन पेशाब जे क़तरे जो एॾो वॾो गुनाह आहे। हदीस में बाक़ाइदा ख़ुसूसी तौर पर फरमायो त पेशाब जे क़तरनि खां बचो, इन जे करे बि जी अज़ाब जेको आहे थींदो आहे। तंहिंजे करे कंहिं बि गुनाह खे नंढो सम्झणु न घुरिजे। हिते ज़िमननि ॻाल्हि खुली वई आहे त पेशाब जे क़तरनि खां न बचणु। बुख़ारी शरीफ़ हदीस पाक ॿ क़बरूं ताज़ो नबी करीम गुज़रिया, थोरो उनजी वज़ाहत करियो त उहो छा कीअं हुयो? जी बिल्कुलु, नबी करीम सल्लल्लाहु तआला वसल्लम जिन जो हिकु क़ब्रिस्तान जे वटां गुज़र थियो त पाण पंहिंजी सवारी सां लथा ऐं पाण ॾिठो त ॿ ताज़ा क़बरूं आहिनि। त पाण जेको आहे हिकु वण जी शाख खे टोड़े ऐं उन जा ॿ टुकर कयूं ऐं हिकिड़ी क़बर ते लॻायो, ॿी क़बर ते लॻायो। तॾहिं सहाबा अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम, तव्हां हीउ फेल कंहिं वजह सां कयो? त नबी करीम सल्लल्लाहु तआला वसल्लम इरशाद फरमायो त हीअ ॿ शख़्स उहे आहिनि जंहिंखे हिननि जी क़बर में अज़ाब थी रहियो। हिकु शख़्स खे इन जे लाइ अज़ाब थी रहियो त पेशाब जे क़तरनि खां न बचंदो हो, ऐं ॿिए शख़्स ते अज़ाब इन जे लाइ थी रहियो हो त चुगल खोरी कंदो हो, चुगली हणंदो हो। ऐं मूं ही जेको शाख जूं टारियूं जेके आलियूं लॻायूं आहिनि इन वजह सां लॻायूं आहिनि ताकी हिननि जे अज़ाब में तख़फ़ीफ़ थिए, हल्काण थिए। यानी कि चुगलखोरी एॾो वॾो जुर्म आहे जो क़बर में अज़ाब। हाणे चुगलखोरी ईअं हितां जी ॻाल्हि हुते, हुतां जी ॻाल्हि हुते, हुतां हीअ अॼुकल्ह त आम थी वियो आहे। कंहिंजी ॻाल्हि हुते पुॼाए करे उनजी दिलि में नफ़रत विधी, हुनजी ॻाल्हि हुते पुॼाए करे उनजी दिलि में नफ़रत विधी। केॾा उहे बदनसीब शख़्स आहिनि जेके मुस्लमाननि जी इंसाननि जी दिलनि में नफ़रतूं विझण जे लाइ हुतां जा जुमिला हुते, हुतां जा हुते, त इन सां क़बर में अज़ाब थिए थो। ऐं ॿियो त जेकॾहिं पेशाब जे क़तरनि खां नथो बचे उनजी बि क़बर में जेको आहे अज़ाब थिए थो पियो। नाज़रीन, अवां ॿुधो त चुगलखोरी केॾो वॾो जुर्म आहे, यकीनन बुराई आहे। ऐं इहो सभु कुझु माण्हू सिखंदो आहे सोबत खां। चुगलखोरनि जी सोबत में वेंदो चुगली सिखंदो, ग़ीबत करण वारनि जी सोबत में वेंदो ग़ीबत सिखंदो। जेकॾहिं तव्हां अलाह वारनि नेक बाननि, न अलाह वारनि मां मुराद मां जेकी ॻाल्हि कई त उहो ज़रूरु न आहे त को वॾो इश्तिहारनि ऐं वॾे वॾे हथियारनि वारा ऐं वॾे गार्डन वारा, वॾी गाॾियूं न। हर उहो शख़्स अलाह वारो आहे जेको बुराई खां पंहिंजे नफ़्स खे बचाए थो, नेकी जी तरफ़ राग़िब आहे, उहो अलाह वारो आहे। इन जी सोबत इख़्तियार कयो, बुराइनि खां बचो। यकीनन बुरी सोबत जो अंजाम बुरो आहे, दुनिया में बि आख़िरत में बि। सो उमेदु आहे तव्हांखे अॼु असांजो प्रोग्राम वणियो हूंदो। ऐं सभिनी जी महिरबानी ऐं ॾिसण वारनि जो शुक्रियो अदा करियां थो। ऐं मां पंहिंजे महिमान जंहिं असांखे अॼु सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधायूं, हदीस मुबारक आहे, क़ुरान पाक जो आयतूं ॿुधायूं, अल्लामा इमाम अली अमजदी साहब अवां जी महिरबानी अवां तशरीफ़ वठी आया। ऐं इन खां पोइ इकरामुल हसन गोलड़वी साहब जो बि शुक्रियो अदा करियां थो जेके तशरीफ़ वठी आया, असांखे नातूं ॿुधायूं। ऐं इन्हीअ सां इन उमेद ते त इंशाअल्लाह तबारक व तआला सुभाणे वरी अवां सां नज़रुनि जी मुलाक़ात थींदी। जेके दोस्त असांजो इहो प्रोग्राम न ॾिसी सघिया आहिनि, मुंहिंजूं अदड़ियूं अमड़ियूं या भेनरूं भाइर मुंहिंजा, उन्हनि सभिनी खे गुज़ारिश आहे त यूट्यूब ते इहो प्रोग्राम अवां ॾिसी सघो था। उनजो एड्रेस नोट करियो, सिंध TV HD इस्लामिक। ऐं जेकॾहिं असांजो इहो ई प्रोग्राम तव्हां असांजे फेसबुक जे पेज ते ॾिसणु चाहियो त पेज जो एड्रेस नोट करियो, सिंध TV HD ऑफिशियल। इहो समूरो प्रोग्राम तव्हां असांजे फेसबुक जे पेज ते बि ॾिसी सघो था ऐं यूट्यूब ते बि। ऐं हिकिड़ी गुज़ारिश रोज़ जीअं अॼु बि करियां त अवां पंहिंजा कमेंट्स ॾियो। को बि सुवाल अव्हांखे जेकॾहिं ॻाल्हि असांजे हिन प्रोग्राम में सम्झ में न आहे आई या वज़ाहत चाहियो था या इन सां रिलेटिव या नॉन रिलेटिव जेकॾहिं का ॻाल्हि करणु चाहियो था, उहो बि सुवाल करियो ताकी असां उन सुवाल जो बि हिकिड़ो प्रोग्राम करियूं ऐं अव्हांखे अव्हांजे सुवाल जो जवाबु मिली वञे। इन करे अॼु जो वक़्तु पूरो थियो, आख़िर में नात थींदी। अव्हां खां इजाज़त थो चाहियां पियो। पंहिंजे मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक क़ादरी खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाही, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। रोक लेती है आपकी निस्बत, तीरे जितने भी हम पे चलते हैं। रोक लेती है आपकी निस्बत, तीरे जितने भी हम पे चलते हैं।
یہ کرم ہے حضور کا ہم پر، آنے والے عذاب ٹلتے ہیں، وہی بھرتے ہیں جھولیاں سب کی، وہ سمجھتے ہیں بولیاں سب کی، وہی بھرتے ہیں جھولیاں سب کی، وہ سمجھتے ہیں بولیاں سب کی، آہو بازار مصطفیٰ کو چلیں، غم خوشی میں وہیں پہ ڈھلتے ہیں، آہو بازار مصطفیٰ کو چلیں، غم خوشی میں وہیں پہ ڈھلتے ہیں، اور اپنی اوقات صرف اتنی ہے، کچھ نہیں بات صرف اتنی ہے، اپنی اوقات صرف اتنی ہے، کچھ نہیں بات صرف اتنی ہے، کل بھی ٹکڑوں پہ ان کے پلتے تھے، اب بھی ٹکڑوں پہ ان کے پلتے ہیں، کل بھی ٹکڑوں پہ ان کے پلتے تھے، اب بھی ٹکڑوں پہ ان کے پلتے ہیں، اور اب ہمیں کیا کوئی گرائے گا، ہر سہارا گلے لگائے گا، اور اب ہمیں کیا کوئی گرائے گا، ہر سہارا گلے لگائے گا، کیونکہ ہم نے خود کو گرا دیا ہے وہاں، گرنے والے جہاں سنبھلتے ہیں، ہم نے خود کو گرا دیا ہے وہاں، گرنے والے جہاں سنبھلتے ہیں، روک لیتی ہے آپ کی نسبت، تیرے جتنے بھی ہم پہ چلتے ہیں، یہ کرم ہے حضور کا ہم پر، آنے والے عذاب ٹلتے ہیں۔ सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।